सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 8 सबक 10 दौर जा सवाल रिव्यू क्वेश्चंस ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारनि हाणे असांखे तवानाई जे बारे में एतिरी ख़बर पइजी चुकी आहे जो असां पंहिंजे पाण खे परखे सघूं था। सो अचो त हीअ जाइज़े वारी मश्क करे असां परखियूं त असांखे केतिरी नॉलेज हासिल थी हिन सबक मां ऐं हिन बाब मां। सवाल नंबर पहिरियों, टिक दी करेक्ट आंसर्स यानी सही जवाबनि खे टिक कयो। An example of kinetic energy would be a moving car, a person reading a book, a stage spring. यानी हेठियनि मां मुतहरिक तवानाई जो मिसाल कहिड़ो आहे? हलंदड़ मोटर कार या किताब पढ़ंदड़ ॿार या छिकियल स्प्रिंग। हाणे असांखे ख़बर आहे त मुतहरिक जो छा सां तालुक आहे? हरकत सां। हरकत जो मतिलबु आहे चुरपुर। सो चुरपुर कंहिं में आहे? स्प्रिंग में आहे चुरपुर या ॿार में आहे या हीअ गाॾी जेका आहे हले पई थी। तव्हां पाण सम्झदार आहियो, तव्हांखे ख़बर आहे त छा आहे हुनजो जवाबु। ॿियो सवाल आहे, एन एग्ज़ाम्पल ऑफ पोटेंशियल एनर्जी वुड बी अ मूविंग कार, अ स्ट्रेच स्प्रिंग, अ पर्सन रीडिंग अ बुक। यानी माण्हू किताब पढ़ंदड़ हुजे या छिकियल स्प्रिंग या हलंदड़ मोटर कार। मुख़फ़ी तवानाई जो कहिड़ो मिसाल आहे? पोटेंशियल एनर्जी ऐं मुख़फ़ी तवानाई जो। मुख़फ़ी जो छा मतिलबु आहे? मुख़फ़ी जो मतिलबु आहे लिकल। हिन में लिकल आहे या त हले पई थी न, नज़र पई थी अचे। ऐं ही छा पियो थो करे? ही किताब पढ़े पियो थो न। ऐं ही छा आहे? स्प्रिंग छिकियल आहे। हिन में तवानाई आहे या लिकियल आहे? सोचियो। सवाल टियों, a toy car can move and make sound and runs on batteries. What type of energy is stored in the batteries? What type of energy is stored in the batteries? रांदीके वारी मोटर कार हली सघे थी ऐं आवाज़ पैदा करे सघे थी ऐं बैटरी या सेलनि ते हली सघे थी। ॿुधायो त बैटरी सेलनि में कहिड़े क़िस्म जी तवानाई आहे, यानी हुन में महफ़ूज़ कहिड़ी तवानाई आहे? कीमियाई या मुतहरिक या थर्मल। हाणे यादि कयो त असां हिकिड़ी शइ ॾिठी जेका सेलनि ते हले पई, उहा हुई टार्च। सो टार्च में असां ॾिठो त सेलनि सां कीअं रोशनी पैदा थींदी आहे, सेलनि में कहिड़ी तवानाई आहे ऐं उहा जेका आहे वरी कीअं ॿी तवानाई में थी तब्दील थिए ऐं आख़िर में रोशनी थी ठहे। हुनजो जवाबु तव्हां लिखी सघो था। हाणे इमरान ऐं आयशा तस्वीर जो फ्रेम ठाहिनि था। इमरान कोके खे मुतरके सां धकु हणी काठीअ में लॻाए थो। ॿुधायो त हिन कम में कहिड़ी क़िस्म जी तवानाई न इस्तेमालु थी आहे, यानी न इस्तेमालु थी आहे। ज़ोर छा थी आहे? न ते न थी आहे। हाणे अचो ॾिसूं त छा थींदो आहे, कोको कीअं ठोकबो आहे। हीअं असां कोको ठोकींदा आहियूं, पोइ हिन में छा थींदो आहे? जो कोके खे असां ज़ोर सां हेठि हणंदा आहियूं, पोइ हिन मां जेको आहे छा निकिरंदो आहे? आवाज़। ऐं ठक ठक जो आवाज़ ईंदो आहे न। हाणे असां ॾिसो छा भला आवाज़ असां ॾिठो त थिए थो, हुन में हरकत बि थिए थी, असां हिनखे हेठि था कयूं, सही बि आहे। करंट लॻंदो आहे छा? न, करंट त कोन लॻंदो आहे। भला मुतरको जेको आहे उहो बिजलीअ सां हलंदो आहे छा? हा, मुतरको कीअं बिजलीअ सां हलंदो? सो कहिड़ो जवाबु थींदो? Briefly state the advantages of using renewable energy sources. ॿीहर इस्तेमालु थींदड़ तवानाई जे ज़रियनि जा मुख़्तसिर फ़ाइदा बयानु करियो। हिन में मूंखे ॿीहर इस्तेमालु थींदड़ जेको आहे उहो थोरो सही कोन लॻंदो आहे इस्तिलाह। मां इन खे ॿीहर पैदा थींदड़ तवानाई जे ज़रिया चवंदो आहियां। सो मां हिन खे ॿीहर पैदा थींदड़ लिखंदुसि ऐं हुन जा मुख़्तसिर फ़ाइदा असां ॾिसंदासीं। असां इहे फ़ाइदा ॾिसी चुका आहियूं हिकिड़े ख़ासि सबक में जेको असां हिन ते पढ़ियो, ऐं उन खां अलावा असां बाब जे तत्व यानी ख़ुलासे में बि इहो पढ़ियो हो। असां छा ॾिठो हो त इहे ज़रिया जेके आहिनि उहे वरी वरी इस्तेमालु करे सघिजे थो उन्हनि खे। इहे लामहदूद मक़दार में मौजूदु हूंदा आहिनि, कॾहिं बि ख़तमु कोन थींदा आहिनि, माहौल खे आलूदो कोन कंदा आहिनि, ज़हरीलनि मादनि खे पैदा कोन कंदा आहिनि ऐं सस्ता आहिनि। ऐं इहे सुठा आहिनि। थम्स अप। कहिड़ा आहिनि? यादि कयो। मां तव्हांखे कोन ॿुधाईंदुसि, तव्हांखे यादि करिणो पवंदो। हेठि ॾिनल जदवल में मुतहरिक ऐं मुख़फ़ी तवानाई जा के बि टे फ़र्क़ लिखो, यानी काइनेटिक एनर्जी ऐं पोटेंशियल एनर्जी जा टे डिफरेंसिस लिखणा आहिनि। जेकॾहिं तव्हां बाब जो तत्व पढ़ंदो त उन में ही तव्हांखे तस्वीर नज़र ईंदी, जंहिंमें असां मुख़्तलिफ़ लिखिया आहिनि त कहिड़ा फ़र्क़ ॿिन्ही में आहिनि ऐं ॿिन्ही जूं कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि। सो इन्हनि मां तव्हां पढ़ो ऐं के बि फ़र्क़ जेको आहे उते लिखो।
ही मुख्फी तवानाई आहे यानी पोटेंशियल एनर्जी आहे ऐं हीअ मुतहरिक तवानाई आहे यानी काइनेटिक एनर्जी आहे। पढ़ी वरितव, हाणे लिखी सघंदव? बिल्कुलु लिखी वेंदव, तव्हां त होशियारु ॿार आहियो। ॿारो असां त सभु सुवाल एॾी आसानी सां हल करे वियासीं ॼण त हलवो हो। इहो नतीजो थींदो आहे चङी तरह पढ़ण सां। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए बाब में मिलंदासीं ऐं असां मशीनुनि ऐं उन जे ज़ोर जे बारे में पढ़ंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।